तूं पहिरियां जेके ॻोठ में चौराहनि ते पंहिंजा माण्हू अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। जी हाँ दोस्तो, ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे, सत्तार काज़ी व्लॉग खे। जी हाँ दोस्तो, जीअं त मां हर रोज़ जीअं अॼु बि अव्हां जे लाइ, अव्हां पहिरीं प्यारनि जे लाइ, अव्हां दोस्तनि जे लाइ जेका अपडेट खणी ईंदो आहियां, अव्हां दोस्तनि खे, अव्हां दोस्तनि जे नज़र कंदो आहियां ऐं उमेद कयां थो त उहा मुंहिंजी जेका अपडेट आहे अव्हां जे लाइ फ़ाइदेमंद आहे। अव्हां दोस्त उन मां इंजॉय कंदा आहियो, उन मां भरपूर मालूमात वठंदा आहियो। मुंहिंजे हिन अपडेट मां ॾींदो आहियां सोप सीरियल सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल दोलाब। जी हाँ, दोलाब जी जेका मां अपडेट अव्हां ताईं पहुचाईंदो आहियां, उन में अव्हां दोस्तनि जो जेको साकार आहे, अव्हां दोस्तनि जो जेको प्यार आहे, अव्हां दोस्तनि जो जेको साथ आहे, उहो मां चाहियां थो पियो त उहो हमेशह असांजो जेको ही प्यार मोहबत वारो जेको रिश्तो आहे उहो क़ाइम दाइम रहे ऐं हमेशह जीअं भले कहिड़ी बि ॾुखियाइयूं छो न हुजनि, भले कहिड़ा बि मामलात छो न हुजनि, पर मां चाहींदुसि त अव्हां दोस्तनि सां जेको ही मुंहिंजो प्यार वारो जेको रिश्तो आहे उहो ज़रूरु आख़िर ताईं इन जेको आहे तंद खे ॻंढी हलणो पवंदो ऐं इन खे तंद खे ॻंढी हलंदासीं त असांजो जेको हीउ रिश्तो बरक़रार रहंदो, अव्हां जो ऐं असांजो। मां उमेद कयां थो त मुंहिंजे हिन अपडेट मां अव्हां फ़ाइदो वठंदा हूंदव ऐं बहितरीन खां बहितरीनु मालूम वठंदा हूंदा। ऐं जेके दोस्त मुंहिंजा ग़ुलाम मुस्तफ़ा अजावरी ज़िलो ठठो, मां उनजो निहायत शुक्रगुज़ार आहियां ऐं उनखां अलावा असगर अली थेबो साहब, मां उनजो बि तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। ऐं ॿियो आहे असांजो हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजो मुर्शिद आहे, तमामु घणी मूंखे दुआयूं ॾींदो आहे, तमामु घणी मूंखे जेको आहे हौसला अफ़ज़ाई कंदो आहे मुंहिंजी, ऐं मूंखे हर वीडियो में मूंखे उनजा कमेंट मिलंदा आहिनि ऐं हर वीडियो में उहो मूंखे ॾाढो दुआयूं ॾींदो आहे। मूंखे पंहिंजे हिन चैनल जे लाइ मूंखे दुआऊं ॾींदो आहे, मूंखे हमेशह कॾहिं कॾहिं त उहो एतिरियूं दुआऊं ॾींदो आहे त ऐं उनजी दुआनि में तमामु घणो असर बि आहे। त उहो मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो मोहसिन आहे, पंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त बि आहे, सब्सक्राइब मुंहिंजो दोस्त आहे ज़वार सैयद तालिब हुसैन शाह। जी हाँ, ज़वार सैयद तालिब हुसैन शाह, जंहिंजो तालुक़ डिस्ट्रिक्ट घोटकी तालका उबावड़ो सां आहे। तमामु बहितरीनु हिकु लाइक नफ़ीस ऐं तमामु हिकु रूहानी क़िस्म जो मुर्शिद साईं आहे ऐं तमामु दुआऊं ॾियण वारो साईं आहे। ऐं मां उमेद कयां थो त अलाह करे असांजो हीउ मुर्शिद, अलाह साईं असांजे हिन मुर्शिद खे वॾी ॼमार ॾे, वॾी हयाती ॾे, हमेशह ख़ुशियूं माणे, कॾहिं बि का ॾुख अलाह साईं न उनखे ॾेखारे, न ई ॾुखनि जे वेझो अचे। मुंहिंजे हर दोस्त जे लाइ इहा ई दुआ हूंदी आहे त जेके बि मुंहिंजा दोस्त आहिनि, सब्सक्राइब दोस्त आहिनि, ऐं जेके बि मुंहिंजो दोस्त वीडियो ॾिसनि था पिया, भले उहो सब्सक्राइब न आहिनि, उन्हनि जे लाइ बि मुंहिंजी इहा ई दुआ आहे त उहे मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जीअं टहिकंदा टिड़ंदा रहनि। इहे ई दुआऊं हमेशह मां उन्हनि खे ॾींदो आहियां त अलाह करे ख़ुशि हुजनि। ऐं मां निहायत शुक्रगुज़ार आहियां सैयद तालिब हुसैन शाह जो। मां अॻु में बि उनजो ज़िक्र करे चुको आहियां, ग़ुलाम मुस्तफ़ा साहब जो बि, असगर अली थेबो साहब जो बि, शेर अली साहब जो बि, मुमताज़ अली साहब जो बि, इक़बाल अहमद ख़ान ॾेर साहब जो बि, ख़ालिद हुसैन भाउ जो बि, ऐं अदा खे चवां ज़हीर भाउ जो बि, जमील भाउ जो बि, ऐं ॿियो अदो असांजो आहे नवीद भाउ जो बि,
अयाज़ अहमद भाउ जो बि असगर अली अदा असांजो ॿियो नूनारी आहे, उनजो बि शुक्रियो अदा कयूं था पिया। ऐं तमामु घणा दोस्त आहिनि जिन जिन जा दोस्तनि जा मूंखे नाला ज़हन ते अचनि था पिया। मां उन्हनि दोस्तनि सभिनी जो शुक्रियो अदा कयां थो ऐं कंदो रहंदुसि जेसीं ताईं मुंहिंजी सिसीअ में साहु आहे। अवां दोस्तनि जो ही प्यारो आहे, अवां दोस्तनि जो जेको ही रिश्तो आहे, इंशा अल्लाह इन रिश्ते खे बरक़रार रखंदासीं। ऐं हुन खां अलावा अवां दोस्तनि सां मां हिकिड़ो ॿियो बि वीडियो शेयर कयो हो, नंढिड़ो वीडियो जेको 3 खां 4 मिंट जो वीडियो हो, उहो मां अवां दोस्तनि जे नज़र कयो। उन मां अवां दोस्तनि खां मां हिकिड़ो आइडियो वरितो पिए, अवां खां हिकिड़ो मशवरो वरितो वे त चवंदा आहिनि त मशवरो करणु सुन्नत नबवी आहे। इन जे लाइ मां चाहींदुसि उन दोस्तनि खां त मां जेका वेब सीरीज़ ठाहिणु चाहियां थो, उन सीरीज़ में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं स्टोरियूं रखंदुसि, मुख़्तलिफ़ क़िस्म जो जेको आहे उनमें ड्रामा हूंदा जेके अवां दोस्तनि जे नज़र कंदुसि। अवां दोस्त उन मां मूंखे रायो ॾियो, मुंहिंजी रहनुमाई कयो, मूंखे ॿुधायो त मां इहो क़दम सही खणां थो या न। इन जे लाइ तव्हां दोस्त मूंखे इन जो हौसला अफ़ज़ाई कयो, मूंखे कमेंट कयो, मूंखे रायो ॾियो। अदा कमेंट करणु ऐं जेको आहे लिखणु ॿ लफ़्ज़ अगरि लिखंदव त इन में तव्हांजो जेको आहे मुंहिंजे लाइ हिकिड़ो साथ थी वेंदो, हिकिड़ो हौसला अफ़ज़ाई थी वेंदी, मूंखे बि हिकु सहारो मिली वेंदो त मुंहिंजा पहिरीं प्यारा जेके दोस्त मुंहिंजी जेको हमेशह मूंसां साथ आहिनि, उन्हनि जो बि इहो आइडियो आहे, उन्हनि जो रायो आहे त पोइ मां उन ते पंहिंजी इन्वेस्ट कंदुसि इनशा अल्लाह। उन ड्रामनि ते इन्वेस्ट कंदासीं त अवां दोस्तनि ते उहा जेको आहे एंटरटेनमेंट पहुचाईंदा आहियूं। उहे बकौल असां पाण उन में जेको आहे अवां दोस्तनि सां उहे ड्रामा पेश कंदासीं, अवां दोस्तनि जे नज़र कंदासीं इनशा अल्लाह। अवां उन मां बि जेको आहे लुत्फ़ अंदोज़ थींदव, उन मां बि हिकु वॾी बहितरीनु सम्झाणी हासिलु कंदा। ऐं हुन खां अलावा मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं अवां उहो मूंखे कमेंट कंदव त अनक़रीब जल्द जीअं ई दुलाब ड्रामो जेको आहे पंहिंजो इख़्तिताम ते पहुचंदो त उन खां पोइ पाण पंहिंजो कमु रखंदासीं ऐं ॿियनि जेके ड्रामनि जी बि अपडेट ॾींदो रहंदुसि अवां दोस्तनि ते। ऐं अवां दोस्तनि जेको रिश्तो आहे प्यार वारो उहो बि निभाईंदा रहंदासूं। त उन खां पहिरियां आहे त मां चाहियां थो अगरि अवां दोस्त मूंखे आइडियो ॾींदो, जीअं असांजो अदा आहे असगर अली थिबो साहिबु जेको मुंहिंजो भाणे जो बि आहे, मां उनखे चाहींदो आहियां हमेशह उहो मूंखे मामा करे चवंदो आहे ऐं मूंखे चयो बि अथसि त मामा तूं मानीअ जी कहिड़ी ॻाल्हि आहे, ऐं मामा मानियूं खोड़ चायूं खोड़, रुॻो हितां तो अचे त सही महिमान थी त मुंहिंजा भाउ, मुंहिंजा अदा, मुंहिंजा भाणेजा, अलाह तोखे वॾी ॼमार ॾे, अलाह तोखे वॾियूं ख़ुशियूं ॾे, अलाह तोखे को बि ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। मां चाहींदुसि त इनशा अल्लाह को अहिड़ो ॾींहुं आणींदो इनशा अल्लाह, को अहिड़ो प्रोजेक्ट खणी अचां जंहिंजे कम जे सहारे सां अवां दोस्तनि सां बि मुलाक़ातूं थींदियूं वञनि, अवां दोस्तनि सां जेको कचहरियूं बि थींदियूं हलंदियूं इनशा अल्लाह। मां हमेशह ईंदो आहियां, हर सीज़न में कणक जी सीज़न में बि ईंदो आहियां। मुंहिंजो कमु हूंदो आहे फ्लोट एक्टिविटीज़ जो, असगर भाउ फ्लोट एक्टिविटीज़ जंहिंमें जेको आहे पेस्टिसाइड जो तमामु घणो कमु हूंदो आहे, उनमें ड्रामा हूंदा आहिनि, थिएटर हूंदो आहे, शोज़ करे ॾेखारींदा आहियूं, ॻोठ ॻोठ वञी करे उन्हनि खे रहनुमाई ॾींदा आहियूं फ्लोट जे हवाले सां। उनमें असांजी हिकिड़ो सीज़न ईंदो आहे जेको हर साल जीअं इनशा अल्लाह हींअर जीअं ई आयो पंहिंजो बदीन ठठे वारे पासे ते इन दोस्तनि सां मूं वटि ज़ाहिर आहे इन्हनि जा नंबर त न आहिनि इनशा अल्लाह जा। अगरि तव्हां जेकॾहिं भाउ तव्हां पंहिंजो कमेंट में पंहिंजा नंबर लिखंदव त पोइ मां बि उन नंबरनि ज़रिए ई अवां सां मुलाक़ात बि करे सघंदुसि ऐं कोशिशि कंदुसि इनशा अल्लाह जल्द। अवां बि दुआ कंदा कयो त जेके हीउ असांजो सिलसिलो आहे या हीउ जेको हीउ फ्लोट एक्टिविटीज़ जेके ईंदियूं आहिनि मूं वटि, इहे मूं वटि हमेशह अचनि पियूं त जीअं मां अवां दोस्तनि सां बि जेको आहे बज़ाहिर मुलाक़ात बि कंदो रहां ऐं इनशा अल्लाह पंहिंजो जेको हीउ यूट्यूब ते जेको पंहिंजो रिश्तो आहे उहो बि बरक़रार रखंदा हलंदासीं इनशा अल्लाह। अल्लाह से ख़ैरु कंदो, कचहरियूं खोड़ थींदियूं आहिनि, कचहरियूं खोड़ कंदा बि थियूं इनशा अल्लाह। जेको हींअर सर्दीअ जो मौसमु आहे ऐं सर्दी तमामु घणी आहे, ऐं जंहिं इलाइक़े में रहां थो जेका मूंखे पटी लॻे थी हेॾां, उहा पंजाब जी पटी लॻे थी। पंजाब जी पटी जे हुजण जे करे तमामु घणी धुंध आहे हिते ऐं तमामु घणी हिते जेको आहे कोहीड़ो जंहिंखे चयो वञे थो,
कोहीड़ो आहे हिते, जंहिंजे करे ऐं मौसम तमामु जेका आहे हिते धुंध जे करे तमामु ॾाढी घणी सर्दी आहे। त दोस्तो इनशाला ऐं सर्दियूं गर्मियूं हिते हर असांजे लाइ फ़ाइदेमंद आहिनि, छो त हींअर जेके कणकूं पोखियूं वियूं आहिनि, जेके अदा असांजा बदीन वारा, इहे सांगड़ वारा जेके दोस्त आहिनि मुंहिंजा, हैदराबाद ठठे वारा, एॾा आबादियूं पहिरियां थी वेंदियूं आहिनि, कणकूं पहिरियां थी वेंदियूं आहिनि, त हींअर उहे माशाअल्लाह वॾियूं आहिनि। हीअ असां वारे इलाइक़े में जेको आहे असांजे पंहिंजे हिन एरिया में, उते हींअर कणिकूं पोखियूं वियूं आहिनि जेके अञा बिल्कुलु नंढड़ियूं आहिनि। उन्हनि खे अगरि इहा धुंध या माक किरंदी त उहे जेको आहे फोटारो बि कंदियूं ऐं माशाअल्लाह सुठियूं बि जेको आहे एवरेज ॾींदियूं। त मां इनशाअल्लाह जेका हींअर अवां दोस्तनि जी दुआ सां मूं बि पंहिंजो हमेशह मां वीडियो अवां दोस्तनि में शेयर बि कंदो आहियां। मुंहिंजी पंहिंजी बनी बि आहे अल्हम्दुलिल्लाह, उन बनीअ में हींअर मूं पंहिंजो सुठो ॿिज बि लॻायो आहे ऐं जेको हींअर तमामु घणो पैछाटो बि थी वियो हुउसि। ऐं पैछाटुनि जे करे थियो त कमुकार कंहिं ड्रामे जे हवाले सां निकितल हुयुसि, किथे का शूट हुई ओॾां निकिरी वियो हुउसि, त पोइ इन जे लाइ वरी जेको आहे थोरो छो संभालणो मूंखे पाण खे थो पए, त पोइ वरी थोरो लेट थी वियोसीं 10 खां 12 ॾींहं। बहरहाल पोइ बि अवां दोस्तनि जी दुआ सां उहा बि जेको आहे माशाअल्लाह हींअर निकिरी त हली आई आहे। हींअर वरी जीअं हुनखे मतिलबु यूरिया ॾियूं था ऐं जेको आहे न, त इनशाअल्लाह खाद ॾींदासूं त उहो वरी फोटावड़ो विकिणी। अवां दोस्त बि दुआ कयो। त मां उमेदु कयां थो त जंहिं मक़सद जे लाइ अवां सां जेको हीउ रिश्तो क़ाइमु रहंदो, इनशाअल्लाह क़ाइमु रखाईंदासूं। त दोस्तो जीअं अवां ॾिसो पिया सोप सीरियल दोलाब में तमामु घणो जेको आहे न चस अची वई आहे, जंहिंखे चइजे चस। ऐं ॾिसो पिया त जेके झेड़ा थियनि था पिया, जेके झगड़ा थियनि था पिया, जेको सोडल कमु करे चुको आहे उहो तमामु हिकिड़ो ख़राबु कमु करे वियो आहे सोडल। ऐं सोडल जेको करे वियो आहे उहो जेको आहे जवान ते जेको आहे जुगाए नथो। बहरहाल हीउ ड्रामो आहे। ऐं ड्रामो में उहा जेको आहे ज़ाहिर जेकी अकासी कई वेंदी आहे, उहे असांजे नज़रनि जे अॻियां गुज़रंदी जेका ॻाल्हि आहे उहा हुनजी अकासी करे अवां ताईं पहुचाईंदा आहियूं असां। ऐं जेको आहे ड्रामे जी शक्ल में ईअं थिए बि थो। के दोस्त अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके बग़ैर कंहिं सोचे सम्झे जेको अहिड़ो क़दम खणी वेंदा आहिनि, जीअं सोडल खणी चुको आहे। ऐं ज़ाहिर आहे पोयां हेॾी उनजी इज़त मुर्तबो शान मुराद ख़ान जो हाणे उहो जेका उते फ़ैसिले में जेका ॻाल्हि करे आयो, उनखे उहा कहिड़ी मोट ॾींदो या उन्हनि खे छा चवंदो। ऐं उहो उन मां हीअ जेके नौजवान आहिनि इहे इन मां अंदाज़ो न लॻाईंदा आहिनि त जेकॾहिं असीं अहिड़ो क़दम खणंदासीं त जेके असांजा पोयां वॾा आहिनि या पोइर आहिनि उन्हनि सां कहिड़ो हशर थींदो, उन्हनि सां छा थींदो। बहरहाल नौजवाननि खे इहे जेको आहे हिकु सम्झाइणी आहे, इहा हिकिड़ी जेको अवां जे लाइ पैगाम आहे अवां दोस्तनि जे लाइ। इन मां अवां जेको आहे न सबक़ु हासिलु कंदा कयो त जीअं ज़ाहिर आहे जेके असां ड्रामा अवां ताईं पेश कंदा आहियूं इन्हनि में हिकिड़ो सबक़ु हूंदो आहे। ऐं उन सबक़ु हासिलु करण जे लाइ थोरो असांखे पंहिंजो ज़हन बि हलाइणो घुरिजे। त जेके वॾा हूंदा आहिनि, वॾनि जी वॾी छाऊं हूंदियूं आहिनि। ऐं ज़ाहिर आहे जेके झगड़ा जहिड़ा थींदा आहिनि उहे अहिड़नि थोरी नंढियुनि ॻाल्हियुनि मां थींदा आहिनि। ऐं उन्हनि मां जेको आहे माण्हू ख़तमु थी वेंदा आहिनि, बिरादरियूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि, रिश्ता ख़तमु थी वेंदा आहिनि। ऐं जेको आहे ज़ाहिर अगरि अहिड़ा क़दम खणंदा त उहो जेको आहे पोइ उहो मोहबत वारो रिश्तो न रहंदो। ऐं जेको हिन ड्रामे में जेका अकासी कई वई आहे उहा तमामु ज़बरदस्त नमूने जेको आहे सम्झाइणी आहे। पर जीअं मां अवां सां ज़िक्र करे चुको त बदक़िस्मतीअ सां इहो जेको ड्रामो आहे उहो वाइंडअप जी तरफ़ वञे पियो। ऐं जेको आहे जल्दी इनशाअल्लाह जेको हुनजो वाइंडअप थी वेंदो। ऐं उनखां पोइ वरी जेको ॿियो अचे थो ड्रामो पियो, उहो बि जेको आहे सिंध TV जो ड्रामो अचे थो, बहितरीनु ड्रामो अचे थो वेरिन जी बस्ती। तमामु बहितरीनु सोप सीरियल आहे। उन में बि तमामु सीनियर अदाकार आहिनि, उन में बि तमामु बहितरीनु अदाकार आहिनि जेके जंहिंखे अवां चाहींदा आहियो। ऐं जेके उनमें पंहिंजो अहमद अली बि आहे ऐं हाजन तीमड़ो बि आहे ऐं सईं निसार शाह बि आहे ऐं तमामु खोड़ ॿिया सारा बि फ़नकार आहिनि। ज़ाहिर जेॾी महिल ड्रामो
ऑन एयर थी वेंदो त अवां दोस्तनि सां बि उहे ज़िक्र कंदासीं, उन जी बि अपडेट अवां दोस्तनि ताईं पहुचाईंदा हलंदुसि। इंशाअल्लाह रज़ीम अल्लाह साईं क़ाइमु दाइमु रहे, अव्हां खे रखे, अव्हां खे अल्लाह साईं ख़ुशियूं ॾे, खोड़ सारियूं ख़ुशियूं ॾे, इहा मुंहिंजी दुआ आहे। ऐं दोस्तो त जीअं हींअर अभी जेका आहे अभी सॉरी उर्दू में हलियो वियुसि मां बि, मां नथो चाहियां जे तव्हां दोस्तनि सां उर्दू ॻाल्हायां, ज़ाहिर आहे जेको तव्हां मुंहिंजा पंहिंजा ई आहियो, मुंहिंजा अज़ीज़ आहियो, मुंहिंजा सिंधी भाइर आहियो, अव्हां दोस्तनि जे लाइ जेका मुंहिंजी जेका हीअ जदोजहद आहे, अव्हां जो जेको प्यारु आहे उहो इनशाला क़ाइमु दाइमु रहंदो। ऐं मां इहो चवणु चाहियो पिए त जीअं हींअर तमामु रजी धुंध आहे ऐं सर्दी तमामु घणी आहे, सीउ हींअर जेको आहे पंहिंजो रूम में वेठल आहियां ऐं रूम में तमामु ख़ामोशी आहे, राति जो पेर आहे ऐं चाहींदो आहियां रातिनि जो जागी, ज़ाहिर आहे ॾींहं जो ॾाढो तमामु घणो शोर शराबो हूंदो आहे, शोर शराबी हुजण जे करे अवां दोस्तनि ते वाइस न करे सघंदो आहियां, ऐं जे लाइ हिकिड़ो ॾींहुं गैप अची वियो आहे तव्हां दोस्तनि जे खे, जो मां उहो बि तव्हांखे हिकिड़े ॾींहं जे लाइ मां माज़रत कंदुसि, छो त हिकिड़ो जेका मां उहा अवां दोस्तनि जी ॻाल्हि शेयर कयसि त जेका वेब सीरीज़ ठाहिणु चाहियां थो, उनजे लाइ मां स्क्रिप्ट पाण ई लिखां थो पियो, तमामु बहितरीनु स्क्रिप्ट, ज़बरदस्त स्क्रिप्ट आहे, ऐं उहो जेको तव्हां स्क्रिप्ट इनशाला ॾिसंदो, जेको आहे सीरीज़ तव्हां ॾिसंदो त तव्हां उन मां जेको आहे तमामु घणा ख़ुशि थींदव ऐं मूंखे कमेंट कंदव। त दोस्त इनशाला जेके असांजा न्यू दोस्त असांजे हिन चैनल ते आया आहिनि, त हाणे मां उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी अदा जेकॾहिं अञा ताईं त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे जानी, त हाणे महिरबानी कर त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कर, ऐं सब्सक्राइब करण सां गॾोगॾु बेल हाल बटन खे बि दॿाए छॾ, त जीअं मुंहिंजी जेके अचण वारी जेके न्यू जेका आहे वीडियो उन अव्हां ताईं आसानी ऐं उनजो जेको नोटिफिकेशन पहुचे ऐं उनखे खोले अव्हां उहो वीडियो ॾिसी सघो। ऐं जे अगरि न्यू आहियो त सब्सक्राइब कयो, ऐं जेके दोस्त मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि त उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे त जेको आहे पंहिंजो कमेंट में पंहिंजो नालो, सिटीअ जो नालो ऐं अदा खे चवां जेको आहे किथां जा आहियो, पंहिंजी कास्ट पूरी लिखी करे सिंधी में हुजे टाइप कयो, भले इंग्लिश में बि टाइप करे जेको आहे मूंखे कमेंट कयो, त जीअं मां अचण वारी वीडियो में अव्हां दोस्तनि जो ते दिलि सां शुक्रियो नालो खणी नालो खणी ॿुधायां अव्हां दोस्तनि ते, ऐं जेको आहे वॉइस ऐं तमामु बहितरीनु जेको आहे अॼु जेको वीडियो अव्हां दोस्तनि जे लाइ, अव्हां दोस्तनि जी प्री प्यारनि जे लाइ तमामु बहितरीनु हिकिड़ी जेको आहे मां अव्हां ते हिकिड़ो पैगाम बि ॾिनो आहे, अव्हां दोस्तनि खे हिकिड़ो जेको आहे मशवरो बि वठणु चाहियां थो, ऐं इनशाला अव्हां दोस्त मुंहिंजी जेको आहे इन ॻाल्हियुनि मां जेको आहे ज़रूरु थोरो थोरो अहसासु बि कंदो त अदो काज़ी असांजे लाइ हर वीडियो ठाहींदो, ऐं हर वीडियो में इहो ई चवंदो आहे त मूंखे मशवरो ॾियो, त अदा मशवरो ॾियणु ऐं वठणु सुनत नबवी आहे, ऐं तव्हां बि जेको आहे मूंखे हिकिड़ो वीडियो कमेंट में जेको आहे पंहिंजो मशवरो ॾियो त अदा मां सीरीज़ ठाहियां, ठीकु आहे दोस्तो। ऐं तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, ऐं वरी बि उहा ई ॻाल्हि कंदो हलंदुसि त जेकॾहिं न्यू आहियो त अदा सब्सक्राइब कयो, सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ते पहुची वञे। ऐं मां उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो बि अव्हां दोस्तनि खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो, ऐं जंहिं दोस्तनि खे पसंदि आयो आहे त उहे हाणे लाइक वारे बटन खे बि दॿाइनि त जीअं मूंखे लाइक बि मिले, ऐं आख़िर ताईं दोस्तो वीडियो खे ॾिसंदा कयो, ऐं अव्हां जे दोस्तनि जे प्यार ऐं ख़ुलूस सां इंशाअल्लाह अज़ीम जेको आहे मां जल्द अज़ जल्द अव्हां दोस्तनि खे हिकिड़ी ख़ुशख़बरी बि ॾींदुसि, अव्हां दोस्तनि खे जेको आहे तमामु जल्द हिकिड़ी ख़ुशख़बरी ॾींदुसि, ऐं पंहिंजे चैनल जे लाइ इनशाअल्लाह अव्हां दोस्तनि जी जेको ही प्यार मोहबत रिश्ते जे करे ई मुंहिंजो चैनल जेको आहे ग्रोथ में अची चुको आहे, ऐं इनशाअल्लाह जल्द जेको आहे उहो मां इहो चवंदो हलंदुसि त जेको आहे मोनिटाइज़ थियण वारो आहे। अव्हां दोस्तनि जे ई प्यार जे करे, अव्हां दोस्तनि जे साथ जे करे ई मुंहिंजो हौसलो बुलंद थियो आहे, न त मूंखे तक़रीबन कोई 2017 खां वठी मूं हीउ चैनल खोलियो, 2017 खां वठी तमामु लगातार कंटिन्यू महिनत कंदो रहियुसि, पोइ बि जेको आहे किथां बि को ख़र्तियल न पियो निकिरे, जॾहिं खां मतिलबु ही अपडेट अव्हां दोस्तनि ते पहुचाईंदो रहियुसि, त उनखां पोइ तव्हां दोस्तनि जो असांजो जेको आहे साथ निकिरी पियो ऐं हली रहियो आहे, इनशाअल्लाह इन के ई साथ खे जेको आहे न
कंटिन्यू रखंदासीं। इन में का बि जेको आहे न कमी कोताही न कंदासीं इंशाअल्लाह रज़ीम। ऐं चाहींदासीं त इनखे जेको आहे यको हलंदो रहे। अवां दोस्तनि जो साथ पहिरीं प्यारनि जो साथ ऐं मालिक साईं अलाह साईं ख़ैरु कंदो इंशाअल्लाह। वरी गॾु आहियूं ऐं नेक्स्ट वीडियो जे लाइ मां अवां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। चवंदा आहिनि त जुदा न फिदा। पाकिस्तान ज़िंदाबाद। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी नगरी, जिए मारूड़नि जी सिंध। सिंध हमेशह आबाद रहे। पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़।